उन कलम खणी करे ये हुजूर हदीस पाक है उलमा का पूछी सको था इन हदीस पाक के इन तरह बयान क्यों आए। हाँ हाँ पुछो हिक दीन नबी पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां मुझे बारे में तू जो चा ख्याल ऐ जिब्रील डिठा तो के हसी थोड़ा मिक्स के घट कजो मिक्स के हाँ डिठा तो के हसी मुनवर महाजबी डिठा तो के हसी मुनवर महाजबी बुधा छा मुझो बे मिलणो मिसाल पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां मुझे बारे में तू जो छा ख्याल डिठा तो के घसी डिठा तो के घसी मुनवर महाजबी खुदा छा मुझो बे मिलणो मिसाल पुछो हिक दीन नबी। अदा सही इस ताईं गाल समझ में आई है हाने अगते हलो चाचा सही अगते हलो माशाअल्लाह हाने बिल्कुल तवज्जो सां ॿुधो सरकार त पुछो जिब्रील छा जवाब अता कयो अर्ज रखियो उहो ॿुधो चयो जिब्राइल सारो हबीबा डिठो संसार आहे सोने अल्लाह जो खल्क ये घर डिठो शाहकार आहे मुझा साईं मगर अरे मां हथ खणा याद रखजो मुझा साईं मगर किथे मुझी नजर मुझा साईं मगर किथे मुझी नजर डिठो न एड़ो हुस्न ऐं जमाल पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां पुछो हिक दीन नबी। मौलाना साहब आफा कहा गर्दीदाम महरे बुता वर्जीदाम आफा कहा गर्दीदाम महरे बुता वर्जीदाम बिसियारे खूबा दीदाम मुझा साईं मगर परी पैकर निगारे सर्व कद्दे लाला रुखसारे परी पैकर निगारे सर्व कद्दे लाला रुखसारे सरापा आफते दिलबूद शब जाए के मनबूदम मुझा साईं मगर किथे मुझी नजर मुझा साईं मगर किथे मुझी नजर डिठो न एड़ो हुस्न ऐं जमाल पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां पुछो हिक दीन नबी। आका अवा त अफजल आला आका अवा जो तो को मिसाल ही कोने पर सोनो हसन हुसैन ए मौला अली शेरे खुदा आका तुझे पाक घराने में शामिल सैयदा फातिमा न रब्बे अज़्ज़ वजल तुझो खल्क्यो मिसल न रब्बे अज़्ज़ वजल तुझो खल्क्यो मिसल न तुझी आल जहड़ी कहजी आल पुछो हिक दीन नबी ये जिब्रील खां पुछो हिक दीन नबी। हुजूर जा गुलामो उलमा खा
ही गालियों भी बुधी होती तो जने बीबी हलीमा सादिया हुजूर के घर में खणी वई, हुजूर जी दाई हुई ना, हुजूर के पंहिंजे घर में खणी वई। ताइफ में बीबी हलीमा जो घर रहा मक्के का काफी परे है। ताइफ में कबीलो होंदो बनु साद, उन इलाके में अक्सर दायूं रहंदियूं। उहे बारड़ा खणी जॾहिं बारड़ा जणाईंदियूं तो बारड़ा पाण सां खणी वेंदियूं, ॿारनि खे खीर पीआईंदियूं, तरबियत कंदियूं कुछ अरसो, उन्हनि खे उनजी मज़दूरी मिलंदी। ऐं बनु साद कबीले वारी दाइन जी अरबी भी ॾाढी टाइट होती, हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी त असां पंहिंजा ॿारड़ा हेॾे मोकिलियूं, जीअं अॼुकल्ह असां सुठे इदारे में दाख़िल कराईंदा आहियूं। उते इहो रिवाज हो। हाणे हुजूर जी दाई हुई बीबी हलीमा सादिया। हाणे जॾहिं हुजूर के घर में खणी आई, घर में खणी आई तो रात जो थी तो घर में रोशनी ही रोशनी हुजे। उन वक्त में ही बिजली न होंदी हुई न। पो पाड़े जे मायूं ॾिसी करे, पाड़े वारा ॾिसी करे हैरान थिया त हलीमा एतिरो तेल किथां आंदो आ, जो घर जा चिराग नथा बुझनि, घर जा ॾीआ नथा हुजनि। हाणे शायर मंज़र लिखियो त उहे मायूं कठे थी करे अम्मा हलीमा जे जॾहिं घर आयूं, रोशनी भी आहे ऐं ॾीआ भी न आहिनि, रोशनी भी आहे ऐं ॾीआ भी न आहिनि। हाणे शायर मंज़र कशी कई आहे, ॿुधो। आयूं मायूं पुछण घर हलीमा, हलीमा दस्त छा माजरो घर असांजे ऊंधायूं तूंजे घर सदा सोजरो चयो मुर्की अमा आया चयो मुर्की अमा अचो अवा खे थी दस्या हुस्न सरकार जो इयो कमाल पुछो एक दीन भी ये जिब्राइल खां मुझे बारे में तू जो छा ख्याल पुछो एक दीन भी। कुंड वारा सुभान अल्लाह था चवन अलाए छो सलामत रहो। ऐं ही अमा उलमा का हुजूर जो मौजज़ो बुधो जो सिज के वापस कयो वियो। जॾहिं मौला अली साईं जी हंज में मदीने वारा लजपाल आराम फरमाए विया, असर जो वक्त कज़ा थी वियो। जॾहिं मुस्तफा करीम जी माज़ागल बसर वारी अख खुली, अली साईं अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझी नमाज कज़ा थी वई। हाणे इता एक गाल जाहिर थी मुझे नाकिस ज़हन जे मुताबिक हुजूर इया भी फरमाए सकन पिया न, ए अली नमाज कज़ा करे पढ़ जा, छो तो शरीयत जा मालिक हुया आहिन। ठीक है जी, ए अली नमाज कज़ा करे पढ़ जा, लेकिन हुजूर फरमायो ए अली नमाज कज़ा पढ़ दे या अदा पढ़ दे। या अदा वारी गाल थी वई न तो मौला अली भी तो आशिक हो न हुजूर जो। मौला अली ॾिठो पे तो हाणे पैकेज मिली चुको है। अरे शायर मंजर लिखा है बिल्कुल तवज्जो सां ॿुधो। जॾहिं मां हथ खणा पो तां बि हथ खणी करे चवंदो सुभान अल्लाह। कज़ा पढ़ंदे या पढ़ंदे अदा तू आका पुछियो अली का हथ जोड़े अदब साण है दर कयो अर्ज नबी सा या रसूल अल्लाह तुझे होंदे कज़ा। ना 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 भैया तो खणी करे बुलंदा हाँ तुझे होंदे कज़ा पढ़े किया मुर्तज़ा तुझे होंदे कज़ा पढ़े किया मुर्तज़ा वरायण सिझ के तो लेना महालया पुछो एक दीन भी ये जिब्रील का मुझे बारे में तू जो छा ख्याल ॾिठा तो के हसी मुनवर महजबी ॾिठा तो के तैबा वल हाँ सही तैबा तैबा वल मुँह मैया
आका हिक सोना तू लगदा है दूजा फेर भी तू माया। आखिरी मिसरोआ तवज्जो सा बुधो ओ पान खे पक्का सोहणे नबी ते ये के पक्का हाथ खणी करे चाहे सुभान अल्लाह। पान खे पक्का सोहणे नबी ते हर औखे सफर में साणी सद में थींदो साथ दींदो साईं कब्रो हशर में पंहिंजी किस्मत भली आहे गुलज़ारनी पंहिंजी किस्मत भली आहे गुलज़ारनी मिलियो असांखे आमिना जो लालिया पुछो हिक दीन भी ये जिब्रील का माशाअल्लाह माशाअल्लाह मेहरबानी जी किबला हाज़िर।